हाणे त इहा भिंडी जी खटाइण त ठही वई, हाणे ॿी कहिड़ी खटाइण त सेखारियो था? हाणे मां तव्हांखे पक्की सिंधी शिकारपुरी जेका पथर जे कूल्हे में ठाहे रखबी आहे, मसाले वारी खटाइण थी सेखारियां पई। हा सिखो था हाणे उहो। हा, त पहिरियों अंब वठी करे धोइजनि, धोई करे सुके कप सां उगी करे नंढा नंढा टुकर कटजनि। अगरि जे तव्हां ॿाहिरों पटाए था अचो अंब त हुनखे धोइजे न, आले कप सां ॿाहिरों खाली उगजे, न त खटाइण ख़राबु थी वेंदी, उन में ॼारो ॼमी वेंदो। हा, त धोई करे पाण घर में कटियो, न त ॿाहिरों पटाए करे धोइजो न। खाली हुनखे उगी करे? हा, खाली उगी करे आले कप सां उगी करे कजे, नंढा नंढा टुकर करे। हिन में कहिड़ा अंब हुजनि? असां हिन में राजापुरी अंब विझंदा आहियूं, या त लाॾवा अंब ईंदा आहिनि गोल गोल, उहो बि यूज़ करे सघो था पिया। त हे राजापुरी? हा, असां राजापुरी अंब यूज़ कंदा आहियूं, छो हे पाणी वधीक न छॾींदो आहे ऐं ॾाढो खटो न हूंदो आहे। खटा त ईंदा आहिनि अंब, पर राजापुरी में थोरी खटास घटि हूंदी आहे। हा, ऐं हुनजी ॻढ़ बि सुठी हूंदी आहे, मेन ॻढ़ सुठी हूंदी आहे। हा, हिनखे असां धोई करे टुकड़ा टुकड़ा करे 5 किले अंबनि में असां 750 ग्राम लूणु थुल्हो विझंदा आहियूं। अच्छा। हा, उहो लॻाए करे ऐं हिकु 100 ग्राम हैड विझी करे लूणु लॻाए करे सॼो ॾींहुं रखी छॾींदा आहियूं। सॼो ॾींहुं ॿाहिरि पियो हुजे कि उस न, में? ढके करे प्लास्टिक जे में रखंदा आहियूं, प्लास्टिक चाॾे में या कंहिं में रखो, प्लास्टिक जे बर्तन में रखो, या छज में या स्टील जी प्लेट में हुजे? स्टील में न विझबो आहे, स्टील में न स्टील में न विझबो आहे, हे प्लास्टिक जे में विझो। अच्छा। ऐं हिनखे सॼो ॾींहुं रखोसि, सुभाणे सुबुह जो सॼो पाणी कढी वठो। अच्छा। अंबनि जो पाणी, उहो लूणु जेको पाणी छॾींदो न, उहो कढी छॾियो, ॿाहिरि कढी छॾियो, उहो पाणी कमु न ईंदो आहे उहो। अच्छा। उहो फिटी कबो आहे, त लूणु ऐं हैड लॻाए करे रखी छॾियो। तंहिंखां पोइ सुभाणे खे छाणीअ में छाड़े करे चङी तरह हिकिड़े सुके कपिड़े ते हिकिड़े 6-7 कलाक उस में सुकायो। अच्छा, पहिरियों अंदरि रखी करे? हा, पहिरियों पाणीअ लूणु ऐं हैड में पाए रखो सॼो ॾींहुं। ठीकु आहे। माना सम्झो घटि में घटि 20 कलाक, घटि में घटि सॼी राति बि रखियो हुजे त वांदो न आहे। तंहिंखां पोइ सुभाणे ते 8 कलाक खनि उस में रखो, पर ॾाढा न सुकाइजो, न त अंब पाठा थी वेंदा, सुकी वेंदा, सॼो रस निकिरी वेंदो। हिकिड़ा 6-8 कलाक सुकाए करे, जे ॾाढी तिखी उस आहे त 6 कलाक, घटि आहे त 8 कलाक सुकाए करे थधा करे रखी छॾियो। तंहिंखां पोइ असां मसालो ठाहींदासीं। हाणे मसालो था ठाहियूं। हाणे मसालो ठाहींदासीं। असां हाणे मसाले वारी खटाइण ठाहियूं था पिया। हिन में मां पहिरियों विझंदमि पीसियल ॻाढ़ा मिर्च। 5 किले में 1/4 किलो ॻाढ़ा मिर्च पवंदा आहिनि, त हाणे मां हिन में अधु विझंदमि, अधु पोइ विझंदमि, छो त हिन में कोसो तेल करे विझंदासीं, तेल में मिर्च सड़ी वेंदा आहिनि, त थोरा सा पोइ विझंदासीं। इन खां पोइ मां विझंदमि हैड थोरी विझंदमि, छो त मां अंबनि में लॻाए रखी आहे हैड, त हिन में थोरी हैड पवंदी। इहा बि हेठो विझंदासीं असां, जे सरे न। हे मसालो तव्हां रेडी था कयो? मसालो रेडी थी कयां, ॻाढ़ा मिर्च विधा, हैड विधी, हाणे मां हिन में लूणु विझंदमि। हे सेम लूणु जेको हे लूणु सेके करे मां पीसे करे रखियो आहे, तईअ में सेके करे मिक्सीअ में पीसियो आहे, जीअं खटाइण में हे लूणु पाणी न छॾे, खटाइण झले जीअं। हिन खटाइण में असां सुरको वुरको न विझंदा आहियूं कुझु बि, छड़ो हे थुल्हो लूणु ई विझंदा आहियूं बसि। हे विझी करे तंहिंखां पोइ असां विझंदा आहियूं और जी दाल चओ या पीसियल ॾर और आहे, इहा बाज़ारि में ठहियल मिलंदी आहे। त हीअ बि 5 किले में 1/4 किलो विधी आहे। 1/4 किलो? हा, 5 किले में 1/4 किलो। जे तव्हांखे वधीक मसालो खपे त तव्हां वधीक बि विझी सघो था पिया, घणनि खे मसालो खाइणु वणंदो आहे त तव्हां इहे विझी सघो था। हिन में मां विझंदमि थोरो गुड़ सां थोरी लार वांगुरु बीहंदो आहे, ग्रेवी सुठी बीहंदी आहे ऐं ॿारनि खे थोरो वणंदो बि आहे। हे मां 100 ग्राम जेतिरो 5 किले में विधो आहे। हा, ऐं हिन खां पोइ मां हाणे विझां थी पई दालचीनी, लौंग, वॾो फोटो ऐं जाफ़र। हे सॼो मां पीसे करे थोरो ॾर करे रखियो आहे। हा, उहो बि हिन में मां मिक्स कंदमि। तंहिंखां पोइ हाणे मां हिन में विझंदमि तेल, कोसो तेल विझंदमि। हिन में बि गरम मस्टर्ड ऑयल? हा, गरम मस्टर्ड ऑयल विझंदमि। हिन में मां 5 किले में 2 लीटर कौरो तेल आहे। हाणे मां 1/2 लीटर तेल गरम कयो आहे,
तंहिंखां पोइ 2 ॾींहंनि खां पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ हिनखे मां हाणे छा कंदमि, हिनखे मिक्स करे अंबनि में विझी करे मिक्स करे हिकिड़े प्लास्टिक जे टब में रखंदमि। अच्छा, हा, छो स्टील जे भांडे में टब तव्हां अंदरि रखंदव, उस में रखंदव? न, हाणे 2 ॾींहं मां घर में ई रखंदमि, अच्छा, या 24 कलाक घर में रखी करे 2-3 ॾींहं उस में रखंदमि। ढके करे? हा, कपिड़े सां ढके करे। अच्छा, पोइ जंहिं महिल शाम जो संझा जो खणी अचो, कपिड़ो लाहे करे हिकिड़े ढकण सां रखंदमि, अच्छा, ढकण सां ढके रखो। वरी सुभाणे ते वरी सेम प्रोसेस रिपीट कयो, कपिड़े सां ॿधी करे उस में रखो। घणा ॾींहं? 4 ॾींहं। 4 ॾींहं। 4 ॾींहं खां पोइ तव्हां खटाइण यूज़ करे सघो था पिया। हा, छो उस जो तओ ईंदो त हे मसाला सभु मिरी वेंदा, सभु मेल्ट थी वेंदा। हाणे हिन में मां विझंदमि कोसो कोसो तेल। कोसो तेल विझी करे मां हिनखे ढके रखंदमि। हिनखे ढके रखंदव 5-6 मिंट? हा, 5 मिंट ढके रखंदमि, जीअं मसाला सभु अंदरि मिक्स थी वञनि। हा, थोरो थधो थी हाणे हे मसालो थधो थी वियो आहे। हाणे हिन में मां अंब मिक्स कंदमि। हिन में थोरा कारा मिर्च बि विधव तव्हां हाणे? हा, अॻाऊं थोरो भुलिजी वई हुयमि त हाणे कारा मिर्च विधमि, हिन में सुठा लॻंदा आहिनि कारा मिर्च। कारा मिर्च, जाफ़र, जलंधरी, इहे सभु विझंदमि, वॾो फोटो। हाणे मां हिन में अंब मिक्स कंदमि। अच्छा, हा, अंब माटे माटे करे वरी हिन में विझंदासीं, हिन टब में ई पाए रखंदमि मां। हिन ई टब में प्लास्टिक? हा, प्लास्टिक जे में, जे खटाइण ख़राबु न थिए। हिनखे वॾी पाट में बि मिक्स था करे सघो? हा हा। Wait 1 second. 3, 2, 1. हाणे मां स्पीकर, हाणे थोरी हिंग विझी करे मथो थोरो तेल विझंदमि ऐं थोरा ॻाढ़ा मिर्च विझंदमि। चौगान मां अधु ॻाढ़ा मिर्च विधा, हाणे मां ॿिया ॻाढ़ा मिर्च विझंदमि। विझी करे मां हिकिड़े बर्तन में प्लास्टिक जे टब में मिक्स करे 2 ॾींहं घर में रखी करे पोइ उस में रखंदमि 4 ॾींहं। 2, 1. मां चई छॾियो आहे न भई ॻाढ़ा मिर्च। हे हाणे मथां कारा मिर्च? हा, मथो अॻाऊं अधु विधमि न, हाणे मथो ॻाढ़ा मिर्च विधमि ऐं थोरी हिंग विधमि, छो त तेल में हिंग सड़ी थी वञे पई, त हिन मथो विधी आहे हाणे। हे मिक्स करे करे टब में? हा हा, 2 ॾींहंनि खां पोइ हिन जो रंग बि ॾाढो रहे निकिरंदो ऐं तेल बि तरी ईंदो। तंहिंखां पोइ बरनीअ में पाए करे मथो तेल एतिरो विझो भई अंब तेल में पिसनि। अच्छा, हा, न त खटाइण ख़राबु थी वेंदी आहे। मसाले में हाणे मां हे अंब मसाले में मिक्स करे छॾिया अथमि, जंहिंमें मां ॻाढ़ा मिर्च ऐं हिंग बि विधमि। ऐं हाणे मां हिनखे टब में रखंदमि, टब में हिकिड़ा 2 ॾींहं रखंदमि मां। तंहिंखां पोइ मां 4 ॾींहं उस में हिनखे रखंदमि, 4 ॾींहं उस में रखंदमि, जीअं तेल बि तरी अचे ऐं मसालो बि मिरी वञे। ऐं हिनखे असां खुलो न रखंदासीं, हिकिड़े कॉटन जे कपिड़े सां ॿधी रखंदासीं। ऐं संझा जे टाइम जंहिं महिल घर में रखंदासीं त ढकण सां ढकंदासीं, कपिड़ो लाहे छॾिबो आहे। ईअं 4 ॾींहं करे करे पोइ वरी बरनीअ में भरींदासीं। बरनीअ में ईअं भरींदासीं, मथो तेल विझंदासीं, जो तेल तरे, अंब तेल में तरनि। घणो तेल विझंदव दीदी हाणे? हाणे मां 5 किले में 2 लीटर तेल, तंहिंमें मां अधु किलो तेल गरम कयो आहे। अच्छा, हाणे हा हा, तंहिंखां पोइ मां 1.5 किलो तेल गरम करे, एतिरो गरम करे धुओं निकिरे थधो करे पोइ विझंदमि, कोसो तेल न, 4 ॾींहं खां पोइ उस में माना सेके करे पोइ 4 ॾींहं खां पोइ मां विझंदमि। हाणे हिनखे मां कपिड़े सां ॿधी रखी छॾंदमि। तेल विझण खां पोइ? हा, तेल विझण खां पोइ तव्हां बरनीअ में भरींदव न, मथो तेल विझो थधो करे, गरम करे थधो करे, पोइ हुन खां पोइ कुझु न, बसि तेल विझण बसि खां पोइ रेडी आहे? रेडी आहे। 8 ॾींहं खां पोइ खाईंदव त वधीक सवादु ईंदो, पर 4 ॾींहं खां पोइ तव्हां यूज़ करे सघो था पिया। ॾाढो रेयर रंग निकितो आहे हाणे। हा, लुकिंग सो डिलीशियस नो। अञा जीअं हे मसालो जीअं रिझंदो न उस में, तीअं अञा कलर निकिरंदो, बॉटल पूरी ॻाढ़ी ॻाढ़ी निकिरी ईंदी। मिर्च सुठो हुजे। हा, हे मिर्च मां हिन में विधा अथमि रेशम पटी मिर्च, रेशम पटी ऐं थोरा तिखा मिर्च विधा आहिनि। रेशम पटी
तिखा न हूंदा आहिनि एॾा। हे असां रेशम पटी खटाइणूं- चओ या कश्मीरी मिर्च चओ या छा चवंदा आहिनि, हा रेशम पटी मिर्च विझो या कश्मीरी मिर्च विझो या गुंजन वारा चवंदा आहिनि मिर्च, उहो विझो। इन में रंग रैन निकिरंदो आहे। ऐं हे खटाइणूं असां ठाहे करे नई शादी करे जंहिं महिल धीअर वेंदियूं आहिनि त ऊन्हारे में असां खटाइणूं मोकिलींदा आहियूं। अच्छा, धीअर अलॻि अलॻि तयार की शरबत ठाहे करे खटाइणूं। शरबत खटाइणूं, दाल नकुल, रसल अंब इहे मोकिलींदा आहियूं।